अस्सलाम वालेकुम मुझे वाला मोहसिन हसन तारिस यूट्यूब चैनल मोहसिन हसन पिताल के असां मौजूद आहियूं नारायण में तव्हांखे हिते जो मॉल लिखाईंदासीं असां वञूं था फैसल मलू मूंखे नालो ई न आहे ख़बर था नालो दोस्त खां पुछां थो तव्हांखे बि लिखाईंदासीं असां बि पहिरीं चकर ॾिसंदासीं ॾिसूं था हाणे गाॾी ॻोल्हूं था गाॾियूं यार महांगियूं मिलनि थियूं छो रियायत करणु सुनत आहे त रियायत लाज़मी कराईंदासीं ऐं असां जेके सिंधी ॿार ॾिसंदा न वीडियो लास्ट ताईं ॾिसो तव्हांखे ख़बर पवंदी गाॾी अची वई आहे सिंधी ॿार जेके वीडियो ॾिसो था न लास्ट ताईं ॾिसो सॼे सिंधी न कुझु सिंधी जेके इंटीरियर सिंधी आहिनि असां पेंडू आहियूं पहिरीं चकर आहियूं नारायण ख़बर पवंदी था कीअं था इंजॉय करूं ऐं पहाड़नि ते कीअं गाॾी मथे चढ़ंदी पोइ कहिड़ियूं चीकां हूंदियूं असांजूं उहो सॼो कुझु तव्हांखे ॾेखारींदासीं बाक़ी तव्हांखे थोरो माहौल हे ॾेखारियूं इहो माहौल कीअं लॻो अदा गाॾी हिकिड़ी बोलान ॻोल्हे वरिती आहे असां हे ॾिसो एॾा बि हाणे लैंडलॉर्ड न आहियूं जो असां पंहिंजी गाॾी काथे था वञूं बसि ग़रीब आहियूं हे गाॾी ॻोल्हे वरिती आहे बोलान 7 ॼणा आहियूं हिन में सफ़र कंदासीं 7000 जी आहे बाबू साहब टॉप असांखे पुॼाईंदी बि सही आहे वापसि बि मोटाईंदी बाक़ी ॾिसूं था छा मज़ो ईंदो तव्हांखे बि ॾेखारींदासीं कहिड़ो मज़ो गाॾी वई आहे पेट्रोल भराइण सभु इंतज़ार तो ॾिसूं केतिरो टाइम लॻंदो छा आहे घणे टाइम में पुॼाईंदी 3 घंटा लॻंदा पक्का अच्छा पोइ मज़ो टे वञण में 3 मोटण में पोइ गाॾी में मज़ो आहे बसि हुते लांदा मज़ो गाॾी जो आहे पैसा गाॾी जा आहिनि बसि हुते 1.5 घंटा बाक़ी असां जॾहिं आया आहियूं 7-8 ॾींहं थी विया आहिनि दाल माश खाईंदा पिया आहियूं मज़ो घुमण जो केरु ॾिसे थो छा खायूं था बसि ख़बर आहे तस्वीर कढी हिते पुॼी आहियूं असां सिंधी माण्हुनि में जेके पेंडू माण्हू हूंदा आहियूं न उन्हनि में हिकु बीमारी लाज़मी हूंदी आहे जॾहिं सफ़र कंदा आहियूं तव्हांखे ख़बर हूंदी अगरि तव्हांखे बि हूंदी त उहा बीमारी हिन में बि आहे उल्टी जी कंहिं गाॾी में चढ़िया बसि माना उल्टी हिन जो माना डाज आहे जंहिं गाॾी में आहिनि पोइ उल्टी माना लाज़मी कंदा हे माण्हू आहे असांजो ॾिसण में सफ़ा CM सिंध जो लॻो पियो आहे बाक़ी उल्टी ईअं कंदो आहे ॼण बसि 10 साल थी विया आहिनि मरीज़ आहे ॿिए हाल आहे छा हाल आहे पारा तुंहिंजे उल्टी न कयां पेम्पर मुंहुं में पाया असांजो भाउ जहिड़ो लॻो पियो आहे हिते जहिड़ो छा थियो हूंदो तव्हांखे ख़बर आहे अलाए न गाॾी में स्पीकर लॻियल आहे कोई चए थो फ़ाइज़ा हलायो कोई चए थो मोलाई हलायो कोई चए थो लाशारी हलायो छा हलायूं इंडिया रोकड़ी मां बि आहे वोटिंग आहे रोकड़ी जे टाइम लिस्ट ठाहियां थो रोड जो तव्हांजे लाइ अगरि पसंदि अचे त ॾिसो न स्किप करे छॾिजो ठीकु आहे टाइम लिप्स तव्हां ॾिठियूं वाला न ॾिठियूं वाला स्किप करे छॾियूं पर असां हाणे बीठा आहियूं कुझु ब्रेक ते हिते वरी असां दाल माश खाईंदासीं वरी होटल आहे हिकिड़ो हिते असांखे दाल माश खाइणी आहे हिते बीहा कंहिं होटल ते दाल माश खाई वठो बाक़ी हिते बीठा आहियूं स्टॉप कयो आहे रस्ते में इहो हाल दफ़ा छा कयो आहे रोटी 40 रुपया भिंडी में 10 रुपया मथे आया 20 रुपया वरी हेॾे आयासीं नारायण में आयासीं 30 रुपया वरी हिते थोरो मथे आयासीं 40 रुपया रोटी अला भली कंदो वापसि पुॼण खां अलाए किरायो हुजे बसि तव्हां पोइ दाल माश खाईंदा हुआ दाल माश जो बि अॼु न आहे दाल माश 250 रोटी यार हाल पूरा 40 रुपया इंजॉय सॼो गाॾी में आहे बसि किरायो भरो आहे घुमो फिरो बसि डरे करे बसि सुम्हणो आहे सुम्हो त गाॾी में हुजो पिया बसि ईअं न था माना गाॾी में सुम्हिजो सुम्हिजे बि गाॾी में साम्हूं व्यू आहिनि तव्हांखे ॾेखारियो थोरो नदी वहे थी आवाज़ु ॾाढो ज़बरदस्त तव्हांखे आवाज़ु ईंदो पियो हूंदो हिकिड़ो मिंट सुकून सां तव्हां नदी जी आवाज़ खे ॿुधो सुकून सां रोटी अची वई आहे दाल माश आई आहे मथां सम्झो असां मज़ाक करूं था दाल माश ई खाईंदा आहियूं त बसि 250 प्लेट आहे हिकिड़ी इहे असांजो नाश्तो आहे ईअं सम्झो 250 प्लेट आहे 40 रुपया रोटी आहे रोटी यार जी हिते ज़बरदस्त आहे रोटी ज़बरदस्त आहे हिते नाश्तो दोस्त वरी घुमण भई था ईंदा आहिनि हाणे मथां रोटी खाई वञनि अचो अचो जल्दी नाश्तो कयो आहे ॾिसो हाणे बिल घणो ईंदो आहे पुछण था वञूं पूछे बिल कितना है भाई
लाला बिल कितना है? 12 रोटी हैं, 2 हाफ दाल। हाँ अच्छा अल्लाह वजह नाश्तो 720 करो हिसाब करो यो मां वरी भी ॾिसो लाले जो कहिड़ो मूड आहे घटि करे अलाए वधीक करे ख़बर न 720 रुपया बिल था हलो त हाणे अॻिते वरी पंहिंजी साॻी इन ते बोलान ते चलो दादा मज़ा आ रहा है आपको सिंधी सॉन्ग समझ आते हैं आपको सिंधी सॉन्ग समझ आते हैं समझ नहीं आ रहे मज़ा आ रहा है हम जो चला रहे हैं गाड़ी में ठीक है असां हलायूं था सिंधी सॉन्ग गाड़ी में असां ॻाल्हि करे समझ अचनि था अलाए न अचे मज़ो समझ नथा अचनि पर मज़ो अचे थो त इहो ई खोड़ आहे ठीकु आहे अगर गाड़ी में लथा वञी खॾे मां क्रॉस करण लाइ ड्राइवर चओ त ईअं न क्रॉस करे सघंदासीं तव्हांखे लाहिणो पवंदो सीन तव्हांखे ॾेखारियां बर्फ़ थो साम्हूं बर्फ़ ॼमी पई आहे भई हिन खॾे मां क्रॉस करण लाइ लथा आहियूं क्रॉस के त पोइ चढ़ूं था गाॾी ते एॾो परे रोकी अथसि यार गाॾी चलो लथा जे बहाने ते पर सीन भलो हुयो मज़ो अची वियो वरी ॾिसी वरितीसीं बर्फ़ वग़ैरह कीअं कीअं वाह बुढ़ा हाँ बर्फ से पिक्चर कढाइण था वाह जल्दी कढे रे वाह सड़ियो हाँ हाँ असां त पुॼी वियासीं बाबू सर टॉप पर तव्हां सोचींदा हूंदा वॾो ठाउको घुमनि था किथे पॉइंट त बीठा ई न आहिनि पर हलंदासीं वापसी ते हलंदासीं तव्हांखे सॼे पॉइंट ॾेखारींदासीं असां बि ॾिसंदासीं पहिरियां हली बाबू सर बाबू सर साईं बाबू सर टॉप के तो घुमी वठूं थोरो पहिरें ॾेखारियां तव्हांखे थोरो माहौल में बाबू सर टॉप ते हिते बर्फ़ ठीक है फिलहाल इधर ही मिलते हैं ठीक है असां लाले खे हिते छॾियो आहे असां थोरो घुमंदासीं गाॾी थियल आहे असांजी वापसी ताईं पोइ इनशाला बाद में हिते ईंदासीं कोई 2-3 घंटा घुमी फिरी पोइ लाले वटि ईंदासीं पोइ वरी सिधो वापसि पॉइंट घुमंदा वरी पंहिंजी साईं जी ॻाल्हि ते हलंदासीं हिते यार सर्दी आहे बिल्कुलु हवा आहे थधी इंजॉयमेंट चेक कयो सभु माण्हू इंजॉय कनि था यार लाइफ ईअं इंजॉय कयो बसि इंजॉयमेंट ॾाढी आहे हिते ज़बरदस्त हेॾा व्यू चेक कयो ज़बरदस्त माहौल चेक कयो साह खणणु मुश्किल साह जी प्रॉब्लम आहे बिल्कुलु आहे थोरी तो प्रॉब्लम आहे साह खणण में मथे आहियूं न टॉप ते हिते मथे आहियूं टॉप ते सिंध में रहंदा आहियूं उनखां तक़रीबन घणो मथे आहियूं सिंध खां अलाए तक़रीबन 20,000 फुट असां दोस्त चए पियो हिते मथे आहियूं अलाह असीं दुआ बि जल्दी ॿुधंदो जेका दुआ खणी आयो हिते अलाह असीं अलाह असीं हिते सोले आहे ईअं बिल्कुलु सोले आहे हथ बंदि करे आहियूं बाक़ी हथ बंदि अलाह अधु पंधु लाइ तोखे टप खाइणो पवंदो बसि अधु पंधु हॾू थी करे अधु पंधु करे अधु पंधु लाइ टप खाइणो पवंदो बसि पोइ सिधो हला रे सिधो हला हाणे मथे चैलेंज आहे मथे चढ़ण जो केतिरे ॾींहं चढ़ंदा माशूक माशूक केतिरे थींदा टॉप चोटी ताईं मुश्किल आहे चोटी ताईं मुश्किल आहे ॾिसूं था हारिस जो चैलेंज आहे मथे टॉप ताईं चोटी ताईं चढ़ंदा ॾिसूं पोइ आज व्लॉग मां रिकॉर्ड किया तो पिक्चर हिकु बि न कढी आहे तव्हांजे करे न पंहिंजे करे बिन्हिनि जे करे व्लॉग ठाहियूं था पिक्चर जी कहिड़ी ज़रूरत आहे मथे हली करे पोइ पिक्चर कढियूं था ॾिसूं मथे चोटी ते हली करे पहिरें सां बंदो बीठो आहे हिकिड़ो चोटी ते तव्हांखे ॾेखारियां मां ज़ूम करे ॾेखारियां हे सो ॿिए बि तव्हांखे नज़र अचे थो अलाए न असांजो साह हाली रुकिजी वियो आहे एतिरे ताईं ॾिसूं मथे कीअं चढ़ूं था छोकिरा थकी विया आहिनि असांजा छोकिरा रेस्ट वठनि था हाणे थकी पिया आहिनि हे सो असां पाण बि थकी पिया आहियूं साह खणिजी वियो हाली ओए मथे हलंदासीं मथे रेस्ट करे वठो मथे हलंदासीं रेस्ट करनि था दोस्त हाणे
ओए मथा जो व्यू होंदो ना वो जबरदस्त होंदो इतना भी व्यू जबरदस्त दीवाल बा हाय थकी भी आया हथ का मत एक हाथ साड़ी दिखाने की एनर्जी रिस्टोर क्यों दा इतरे कुत्ते लादमी जो छोकरे अच्छा जरदालू खाओ बा अरे तू संजड़े खा क्या मां पे व्लॉग बरा हेडू हे खत्म दिया वाह वाह नहीं ता लाइक ना कयो तो मर्जी आ ता जी ता ये करे सजो खाण पीण छडे दियो सजा मजा आना कोई छड़ी हाणे ता चे तो मां ना हलदम मर्जी आ वा हिकड़ो बंदो एलिमिनेट थियो ऑक्सीजन ने ॾिसू पुॼे तो केर हाणे अरे ता जो बा दुआ कयो ता बा पुॼे ता के व्यू दिखाए मते हिकड़ो बंदो वियो हाणे बस हे हिते ई वेंदो ना ना खाल वे ना छो ऑन द वे टू आवर मिशन कार्यो बंदो पाए जो एलिमिनेट थियो अगु अगु वा होचे तो माना हाल तो अगु अगु वा मां वेलो के चक्कर में पोया जो को घिसके वो हेट हुंदो जो घिसके खत्म घिसके हेट खत्म बस घणन छोकरन जा हाल पूरा थिया आहिनि ये हाल वा तू हलदे या ना हलदे माल न पर संगत हल्दी पो संगत बस सॼी संगत बस हाणे थकजी पई आहे हाँ इनजो भी हाल पूरो आहे संगत सॼी थकजी पई आहे हे रोड ॾिसो या मोसे ना खाइनो वो माल न असां जेके सर्दियुनि में भी कूलर हलाईंदा आहियूं हिते गर्मियुनि में बर्फ़ ॾिसूं था चरिया थींदा ते न भॼूं था बर्फ़ जी तरफ़ हिते गर्मियुनि में बर्फ़ आहे हेॾां बर्फ़ पहिरीं तव्हांखे मां व्यू ॾेखारिया अचां हेॾे मथे हलूं हेॾां तव्हांखे मां व्यू ॾेखारियां हेॾे व्यू ॾिसे तूं यार हाय 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 थकजी पवंदा हे बैग मथां गॾु आहे हिकु ॿारो न आहे हे हल्का फुल्का सामान आहिनि जीअं पावर बैंक थी वई चार्जर वग़ैरह थी वई ईअं ई भई तव्हांखे व्यू ॾेखारियां थो मथे हली करे हलूं यार पुॼियासीं बा टॉप ते व्यू त ॾिसूं था पर ज़बान असांजी कुते वारी यार ॿाहिरि निकिरी आई आहे चलो ख़ैर आहे हे तव्हांखे मां व्यू ॾेखारियां वियो हे सो व्यू हे ॾाढो मथे थो तव्हांखे कैमरा में कीअं नज़र थो अचे ॾाढो मथे थो वञे ॾाढी हाइट ते आहे अरे वो मारा कट हाय 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 असांजो मिशन त मथे टॉप ते आहे लॻे नथो पहुची सघंदासीं टाइम तक़रीबन 3:30 थियो तो अगरि असां मथे वियासीं न घटि में घटि 2 घंटा लॻंदा ईअं न हां बिल्कुल बात करिए 2 घंटा लॻी वेंदा वरी गाड़ी लाईंदी हिकु त पोयां में व्यू घुमणा आहिनि पोइते रहे जी हिकु त हिते 2 घंटा लॻंदा ॿियो त असांजो हाल कुझु न बचंदो भई तव्हांखे पोइते बि पॉइंट ॾेखारिणा आहिनि जेको असां आया आहियूं नारायण मां हिते सिधा बाबूसर आया आहियूं हिते विच में तव्हांखे पॉइंट न ॾेखारिया आहिनि असां हाणे तव्हांखे विच में जेके पॉइंट हूंदा उहे तव्हांखे सही घुमाईंदासीं असां बि घुमंदासीं ठीकु आहे बाक़ी हाणे थकिजी पियूं असां मसरूफ़ हुआसीं पिक्चर्स कढण में असांजो दोस्त हिकिड़ो हो पुॼी वियो आहे तक़रीबन अधु ते न 30% चऊं मथे चढ़ी वियो आहे ॾिसो नज़र अचे थो तव्हांखे हे बीठो अथव साईं में बि तव्हांखे नज़र अचे पर बिलर में नज़र ईंदो सो एतिरो मथे वियो वरी बि तव्हांखे बिलर में नज़र अचे थो हे हाणे ॿुधायो चोटी केतिरी परे हूंदी चलो असां बि कोशिशि कयूं था जेतिरे ते वञी सघंदासीं वेंदासीं असां बर्फ़ ते चढ़िया ई न आहियूं बर्फ़ ते चेक करे ॾिसूं बर्फ़ 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 शराब सूंघण वारी कर बर्फ़ वठो बर्फ़ 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 मुफ़्त में खपायूं बर्फ़ 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 वठो बर्फ़ वठो बर्फ़ 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 हल चेक कयूं किरी पियासीं वरी बि वीडियो वायरल थींदी उहे कहिड़ो लाइक कंदा आहियो तव्हां ओए ख़्याला कराए ख़्याला कराए ख़्याला कराए ओए ओए इहो थी तव्हां हाणे इहो असरु कमु थी वियो आहे बर्फ़ जो ओए हेड़ी पहन बाबा इंडियन तरफ रेफल हाथ बर्फ जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हत हाँ मरियो 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 ख्याल सा मज़ा आयो ना बई तरफ दुश्मन हाँ कुछ दोस्त हे असांजा हेठि घुमनि था 2 ॼणा सफ़ा हेठि आहिनि 2 ॼणा असां सेंटर में 3 ॼणा सेंटर में हिकु त असां सफ़ा टॉप ते चढ़ियो आहे वाह पैर हिकु अहिड़ो अरे वहां जो व्यू है इनका पैर थदे दिया ॾाढी थधी आहे यार बर्फ़ ॾाढी हालांकि सिज निकितल आहे ॾिसो करे सिज यार हे चोटी ते बीठो आहे
हाणे माण्हू परे खां सुञाणे वेंदा इहे सिंधी आहिनि परे खां सुञाणे वेंदा इहे सिंधी आहिनि मां ख़बर आहे मिशन जो वो पूरो न करे सघियासीं असां हिकिड़ो अधो हुयो जेको अधु ताईं वियो बाक़ी फुल मिशन असां पूरो न करे सघियासीं बाक़ी तव्हांखे हाणे वापसि हलूं था तव्हांखे ॿिया जेके रस्ते में पॉइंट आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं था ठीकु आहे पोइ मिलूं था बाद में मां पावर बैंक ते चार्ज करे वठां अरे हल्को फुल्को घुमी करे पावर बैंक आई आहे मोबाइल खे आईफोन आहे त हल्को फुल्को घुमी करे वरी पंहिंजी साॻी गोवा ते वापसि पहुची आया आहियूं वापसि हलंदासीं विच जा पॉइंट आहिनि उहे तव्हांखे घुमाईंदासीं ठीकु आहे पहुता आहियूं वापसि नारायण खे बाय बाय तबियत हुई ख़राबु पॉइंट घुमिया हुया पर तव्हांखे न ॾेखारिया हुया इन कहाणी जिते एंड कयूं था तव्हांखे वरी मिलंदासीं नई वीडियो में तव्हां सब्सक्राइब लाज़मी कयो लाइक लाज़मी कयो महिरबानी